समाजी तंज़ीम शहबाज़ वेलफेयर तरफ़ां ॻोठ एकीअदंद में थकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ मीडिया चैनलनि जे नुमाइंदनि भरपूर नमूने सां शिरकत कई। ये ज़िंदा ज़िंदा रहे, कौम तॾहिं ज़िंदा रहंदी जॾहिं ज़बान ज़िंदा रहंदी, ऐं ज़बान तॾहिं ज़िंदा रहंदी जॾहिं ज़बान जा वाहड़ ज़िंदा रहंदा, ऐं वाहड़ तॾहिं ज़िंदा रहंदा जॾहिं सिंध जा सुकड़ सलामत हूंदा। सिंध जा सुकड़ तॾहिं सलामत हूंदा जॾहिं ओताकूं ऐं कचहरियूं बरक़रार रहंदी। इन हवाले सां हीअ असांजी कचहरी जेका शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन वारिस नारी इनायत जमा सिंगारी आहे, इहा ॾाढी अहम आहे। सिंध हिकिड़ो ख़ितो कोन्हे, हिकिड़ो इलाइक़ो कोन्हे, पर सिंध उम्मुल तहज़ीब आहे। सिंध तहज़ीबुनि जी माउ आहे। दुनिया में जेके बि तहज़ीब आहिनि, कलदानिया, मिस्रिया, यूनानिया, रोमन तहज़ीब आहे, इन्हनि सभिनी तहज़ीबुनि जी सुमेरी तहज़ीब आहे। इन सभिनी तहज़ीबुनि जी माउ जेका आहे इहा सिंधू सभ्यता आहे, सिंधू तहज़ीब आहे। इन करे त मोहन जे दड़े जी खोटाई मां असांखे हथियार कोन मिलिया आहिनि, असांखे बंदूक कान मिली आहे, असांखे तोप ऐं ऐश कान मिली आहे, पर सिंध जी जेका तहज़ीब आहे उन खोटाई मां असांखे मिलियो आहे त असांखे कणिक जा दाणा मिलिया आहिनि, ज़राअत जा औजार मिलिया आहिनि, ॾांड गाड़ी जा पीठा मिलिया आहिनि। इहा तरक़ी आहे। ईसा अलैहिस्सलाम खे जॾहिं कफ़न ॾिनो वियो त सिंध जी मलमल में ॾिनो वियो। इहा साबिती आहे त उन वक़्त में सिंध एतिरी तरक़ी याफ़्ता हुई, जंहिंमें करे कपिड़े जा अॾाड़ा हुआ, ज़राअत सिंध जी कप आहे जेका दुनिया में सिंध खां पहुती आहे, अनाज जी पोखाई सिंध मां सॼी दुनिया में पहुती आहे, कपिड़े जा अॾाड़ा सिंध मां पहुता आहिनि। इहा असांजी शाहूकार तहज़ीब आहे, असांजी शाहूकार सकाफ़त आहे। हीअ जेका तव्हां अजरक ॾिसो था, हीअ असां तव्हांजे कुलनि ते पई आहे। इहो हिकिड़ो कपिड़ो कोन्हे, पर इहा हिकिड़ी अलामत आहे। अजरक जा रंग आहिनि, 3 रंग आहिनि अजरक जा, ॻाढ़ो, अछो ऐं नीरो। ऐं तव्हांखे ॿुधायां थो त इन रंग जी माना छा आहे। ॻाढ़ो रंग इनकलाब जी निशानी आहे, तब्दीली जी निशानी आहे। अछो रंग इहो अलामत आहे अमन जी, ऐं नीरो रंग अलामत आहे उम्मीद जी। त सिंध इनकलाब बि आहे, सिंध तब्दीली बि आहे, सिंध अमन बि आहे, त सिंध उम्मीद बि आहे। असां अॼु टोपी जीअं असांजो साईं तवाब शेख ॿुधायो तव्हांखे, दुनिया जो को अहिड़ो मथे जो ढक कोन्हे जंहिंमें महराब जी अलामत हुजे। सिंध जी टोपी में अलामत आहे। असां वटि हिकिड़ी हदीस मूं वटि आई आहे, पोइ हाणे कुदसी आहे या कमज़ोर आहे।